दिसंबर के महीने असांखों तमाम बड़ियों शख्सियतूं खसियूं आहिनि, जिनमें बिलख़ुसूस सरमद देवान सां प्रोग्राम आहे त सरमद सिंधी ते ॻाल्हायूं था। हिकिड़ो विछोड़ो वॾु ॾेई वियो 1996 27 दिसंबर, जंहिंमें असांखों असांजी सिंध जो सरमायो क़ौमी कलाकार विछोड़ो करे वियो। संदसि जा गीत जरझंग बस्ती वाण जूंगारींदे ॿुधंदे ॾाढो सुकून महसूस थींदो आहे। हीउ गीत जंहिंजी इंफरादियत इहा आहे, रहमान मुग़ल मां सरमद सिंधी जो जेको सरमद जी शनाख्त बणियो। मां चाहींदुसि त इहे सभी भगत साहब जा ॿोल अवां वटि में पेश कयां। थदड़ी हीरा ओ लगी रही थदड़ी हीरा तुझे याद जीवरी आवी ओ लगी रही थदड़ी हीरा ओ लगी रही थदड़ी तुझो मुझो थींदो संगम तुझो मुझो थींदो संगम हथ में आहे अहिड़ी लकीरा ओ हथ में आहे अहिड़ी लकीरा तुझे याद जीवरी आवी ओ लगी रही थदड़ी हीरा ओ लगी रही थदड़ी हीरा तो कांडूर गुदार लडिहड़ा तो कांडूर गुदार लडिहड़ा जिया के नींदा आहन जीरा ओ जिया के नींदा आहन जीरा तुझे याद जीवरी आवी ओ लगी रही थदड़ी हीरा ओ लगी रही थदड़ी हीरा ओ लगी रही थदड़ी